बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हांखे हिकिड़ो नंढो सुवालु पुछां थो त दुनिया जा उहे 5 अखर कहिड़ा आहिनि जेके मिलाइण खां पोइ माण्हू जी दुनिया रोशन थी पवे थी, ख़ुशीअ में चहिरो बहकी पवे थो, मुस्कुराहटूं अची वञनि थियूं। यकीनन उहो लफ़्ज़ आहे स्माइल, SMILE। 5 अखर जॾहिं तव्हां स्माइल कंदा आहियो, मुस्कुराईंदा आहियो, त दुनिया जूं समूरा रंग जेके पोपटनि में हूंदा आहिनि, जेके गुलनि में हूंदा आहिनि या उन इंडलट में हूंदा आहिनि, उहे समूरा तव्हांजे चहिरे ते अची वेंदा आहिनि। हीअ वाहिद उहा शइ आहे जंहिंसां तव्हां दुनिया खे फ़तेह करे सघो था, दुनिया खे खटी सघो था, दिलियूं खटी सघो था ऐं उन्हनि माण्हुनि खे बि राज़ी करे सघो था जेके तव्हां सां नाराज़ आहिनि। हिकु नंढी ॻाल्हि त अॻ में हिकिड़ो असांजो दोस्त हुयो, उहो ॿुधाए पियो ॻाल्हि त हिकु भेरे इम्तिहान वठणु हिकिड़ो सुपरवाइज़र आयो प्राइमरीअ में, त हिकिड़े छोकिरे खे चयईं त टोपी हिजे कर। छोकिरे चयो लामा पेशाचू काफ़ ज़ेरे टोपी। त उस्ताद खिलण लॻो, कहिड़ो जोक ॿुधाईंसि, लामा पेशाचू काफ़ ज़ेरे टोपी। त वरी कुझु छोकिरा खिलण लॻा। वरी उस्ताद चयसि त कहिड़ी ॻाल्हि आहे, टोपी हिजे कर, लामा पेशाचू काफ़ ज़ेरे टोपी। त हाणे 2 या 3 छोकिरा खिलनि पिया। त उस्ताद साॻियो ई सुवालु वरी रिपीट कयो, चई हाणे हिजे कर, चई लामा पेशाचू काफ़ ज़ेरे टोपी। त हाणे को बि न पियो खिले ऐं फ़क़ति 1-2 माण्हुनि स्माइल ॾिनी हुई। ऐं इहो जोक वरी जंहिं महिल रिपीट कयो वियो त टोपी हिजे कर, लामा पेशाचू काफ़ ज़ेरे टोपी। त उन वक़्तु को बि न स्माइल पियो करे न खिले पियो। जेकॾहिं साॻे ई जोक खे बार बार रिपीट थो कयो वञे त को बि जेको आहे नथो खिले, त पोइ ज़िंदगी जे उन मसइले खे जेको अॻ में गुज़री वियो आहे, तव्हां उन ते बार बार रिपीट करे छो था रहो। जेकॾहिं साॻी मज़ाक ते असां ॿीहर नथा खिली सघूं, त साॻे मसइले ते, साॻी परेशानीअ ते, साॻे ॾुख ते बार बार रोअण जो छा मतिलबु हूंदो आहे। ज़िंदगीअ में मुस्कुराइणु सिखो ऐं अॻिते वधणु सिखो। तव्हांजी महिरबानी। अल्लाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।